अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा सावल खान हाणे चाकर खान के राज़ी कराइण में कामयाब थी वेंदो। छा हसीना बेगम ऐं जाबिर खान चाकर खान के मारण में कामयाब थी वेंदा। छा रोंडो आखिरकार चाकर खान के हकीकत ॿुधाए छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल जेको आहे पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदो। सावल खान जेको आहे चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। बहरहाल चाकर खान जेको आहे उन जे मथां अञा बि एतबार न कंदो। चाकर खान जेको आहे उनखे साफ़ चई छॾींदो, अगरि जेकॾहिं तूं अञा बि मूंखे हक़ीक़त न ॿुधाईंदे त पोइ मां तोखे मजबूर थी करे तुंहिंजे मथां गोली बि हलाए सघां थो, मतिलबु त तोखे मारे बि सघां थो। जेकर तो खंजल जेतिरो थी सघे तूं मूंखे मजबूर न कर ऐं तूं मूंखे ॻाल्हियूं सचियूं ॿुधा। सावल खान चवंदो चाकर खान मां अञा तोखे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां जेके मुंहिंजे ज़हन में ॻाल्हियूं हुया उहे सभु तुंहिंजे साम्हूं पेश करे छॾिया। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे जाबिर खान खे साफ़ चई छॾींदो त तो खंजल जेतिरो थी सघे तूं इन चाकर खान खे ईअं त घुमाइजो। हू यादि रखे अगरि पोइ चाकर खान मरी थो वञे त पोइ उन जो मिल्कियत जो वारिस आऊं ऐं तूं हूंदासीं। मतिलबु त हसीना बेगम जेको आहे चाकर खान खे अहिड़ी त पटी पढ़ाईंदो ऐं उनखे अहिड़ी त लालच ॾींदो जो हू हमेशह लाइ चाकर जो पीछो कंदो ऐं चाकर खान खे मारण जी कोशिशि कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे रोंडे खे घुराईंदो तो खंजल जेतिरो थी सघे जेके मूंखे सावल खान हक़ीक़तूं ॿुधाइनि उहे छा हक़ीक़तूं सच आहिनि। रोंडो चवंदो त न बाबा साईं इहे ॻाल्हियूं सच न आहिनि, जेकर इहे ॻाल्हियूं सच हुजनि हा त पोइ मां तोखे सची ॿुधाए छॾियां हा त इहे ॻाल्हियूं सच आहिनि। सावल खान कूड़ो आहे। सावल खान असांजे मथां अहिड़ो त ज़ुल्म कंदो हो जो असां ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदा हुआसीं। बि पंहिंजो पाण सां मोतबर सम्झंदो हो। चाकर खान चवंदो त ईअं कॾहिं बि नथो थी सघे। मुंहिंजे अंदाज़ सां जेको आहे सावल खान शरीफ़ थो लॻे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे रोंडे खे साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं तूं जाबिर खान सां हथ न मिलाईंदे त पोइ मां आख़िरकार मजबूर थी करे तोखे जाबिर खान जे हथां माराए छॾींदुसि। पोइ तोखे तुंहिंजो लाश मैटरनि खे बि न मिलंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।